साईं जेको ख़ैर मोहम्मद ख़ास आहे उहो पंहिंजे नाले वांगुरु ख़ासि आहे। न सिर्फ़ सिंधी शाइरी जे हवाले सां पर जेके सिंधी सुगड़पाई आहे, जंहिंमें सिंधी ॾोर आहिनि, सिंधी जा बैत आहिनि, सिंधी जा पहाका आहिनि, चवणियूं आहिनि, ॾिठ परोली आहे, इन्हनि सभिनी ते न सिर्फ़ गिरफ़्त रखे थो पर जेकॾहिं तव्हां शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह, मौलवी अहमद मल्ला या ख़लीफ़े नबी बख़्श क़ासिम जे हवाले सां, हमल फ़क़ीर जे हवाले सां तव्हां को बैत कंहिं बि सुर मां पुछो त हूअ माना ईअं ॿुधाईंदो ॼण त असांजे अॻियां को लुग़त जो किताबु खुली वियो आहे। असां जॾहिं कंहिं लफ़्ज़ जी माना में भुलंदा आहियूं या मुंझ थींदी आहे, न सम्झ में ईंदो आहे, त असां उस्ताद ख़ैर मोहम्मद ख़ास खां पुछंदा आहियूं। हूअ न सिर्फ़ु शाइर आहे, न सिर्फ़ु सिगड़ आहे, सम्झो त सिंधी ॿोली असलोकी ॿोली, जेको असलोकी लहजो आहे उन जो धणी आहे ऐं उनजो पोरियो आहे ख़ैर मोहम्मद ख़ास जो इहो आहे जो हुन सॼी ज़िंदगी पंहिंजी हिन अदब इल्म लाइ वक़्फ़ु करे छॾी। संदसि ॿ मजमूआ आहिनि, हिकिड़ो ख़ामा पचां पजरां जेको सिंधी अदबी संगत टनो ग़ुलाम अली जे तरफ़ां नबी बख़्श नाज़ अमर सिंधी ऐं सावण सिंधी साहब छपायो हो। जॾहिं त संदन ॿियो मजमू हींअर 1 साल अॻु ई आयो आहे, जेको सिंधी अदबी संगत दुंबालो जे तरफ़ां छपियो आहे, जंहिंमें नबी बख़्श नाज़ जो हथु आहे। त अहिड़ी शख़्सियत जंहिं पंहिंजी उमिरि जेका आहे असां वक़्फ़ु करे छॾी सिंधी अदब लाइ, सिंधी ॿोलीअ लाइ, सिंधी अवामी लहजे लाइ, उन ई माण्हूअ जे तव्हां हिते तॾे ते आया आहियो, तव्हांजूं इहे महिरबानियूं आहिनि सिंध TV वारनि जूं जो तव्हां कही आया। तव्हां ॾिठो हूंदो संदुसि कखामा घर आहिनि, संदुनि घर जी जेका कंडीशन आहे, जेका सूरत हाल आहे, अंदरि पियल तव्हांखे पेतियूं नज़र ईंदियूं, नंढड़ा कबट नज़र ईंदा, न हिन वटि को फ्रिज आहे, न का AC आहे, न का बिजली आहे। हिन माण्हू वटि जेको आहे उनजे अंदरि में जेको ख़ज़ानो लिकल आहे, उन ख़ज़ाने जो क़दुरु कोन कयो वियो आहे। सिंधी अदबी संगत जे हवाले सां कंहिं बि राब्तो नाहे कयो, हालांकि सिंधी अदबी संगत हिकु सरकारी थी वई आहे, ॿी गैर सरकारी, ॿिन्ही सेक्रेटरी जनरल मां कंहिं बि राब्तो नाहे कयो। ऐं नई सकाफ़त खाते अॼु ॾींहं ताईं का सार लधी आहे। हालांकि सकाफ़त खाते जी दावा हूंदी आहे त असां इल्मु अदब जे हवाले सां, सिंध जे शऊर जे हवाले सां वॾो कमु करे रहिया आहियूं ऐं उन्हनि ते ख़र्च करे रहिया आहियूं, पर बीमारी जे बिस्तर ते पियल ख़ैर मोहम्मद ख़ास जा जॾहिं मूं फ़ोटू सेक्रेटरी जे सकाफ़त खाते जे सेक्रेटरी मोहतरम अकबर लिगारी खे मोकिलिया त हुन को बि रिस्पांस कोन ॾिनो।